दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे। पाण मौजूदु आहियूं थरपारकर जे हिकिड़े इलाइक़े में, जिते तव्हां ॾिसी सघो था त केॾी सूंहं आहे ऐं आबादी फसल जी बि पाण ॾिसूं था केॾी ज़बरदस्त लॻी पई आहे माशाल्लाह। ऐं पाण ॾिसूं त साम्हूं केॾियूं सुहिणियूं भिटूं आहिनि ऐं जिथे जेके से घरड़ा ऐं ही आबादी हिते जा मारू माण्हू ॾाढा ख़ुशि ऐं तमामु माना ख़ुशि लॻा पिया आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह फसल बि पंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त आहे। हिते ही ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, तमामु भलो। ऐं पाण ॾिसी सघूं था ही मुंहिंजे तव्हां बैक साइड में बि ॾिसो, परे परे ताईं आउं तव्हांखे ज़ूम करे ॾिसां त केॾो ख़ूबसूरत हिते जेको भिटड़ियुनि ते ऐं हिन भिटनि ते घर नज़र अची रहिया आहिनि। केॾी ख़ूबसूरती आहे। ऐं जे हिते जॾहिं बरसाति पए थी तॾहिं त हिन जी और बात हूंदी आहे। ऐं तमामु सरसब्ज़ इलाइक़ो, बहितर थरपारकर जो इलाइक़ो तव्हां ॾिसी सघो था। हाणे इहा त मूंखे ख़बर कोन्हे कहिड़ो इलाइक़ो ई आहे, पर तमामु बहितरीनु इलाइक़ो।